नाज़रीन, ईद उल अज़हा जे हवाले सां कराची जे काज़ी कैटल में मौजूद ही अनोखो जानवर माण्हुनि जी निगाह जो मर्कज़ बणियल आहे। हिन जानवर खे 4 कन ऐं 3 सिंग आहिनि। हिन जानवर जी केतिरी क़ीमत आहे ऐं हीउ किथां आयो आहे, उन हवाले सां कराची जी मालपीड़ी में मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद कुराई। जी शाहिद, वधीक आगाह कजो इन जानवर जे हवाले सां। नाज़रीन, असां कराची जी मवेशी मंडी में मौजूद आहियूं। हिते काज़ी कैटल फार्म में जेको आहे अहिड़ो नायाब जानवर जेको आहे सो असां ॾिठो आहे। हिन वक़्तु मां तव्हांखे उन जानवर जे बारे में मालूमात ॾींदुमि त हिन जानवर खे जेको आहे सो 3 सिंग ऐं जेके आहिनि सो 4 कन आहिनि। जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त हिन जे कन जे मथां वरी 2 ॿिया कन आहिनि जेके ॿिन्हिनि पासनि तां, मतिलबु हिनखे ॾिसण सां ई हिनखे 4 कन लॻी रहिया आहिनि। हीअ गडाप टाउन में जेको आहे सो हिते आंदो आहे। हिनखे 14 ॾींहं थी विया आहिनि। हीअ मवेशी मंडी में मौजूदु आहे। हिन जी जेका उमिरि ॿुधाई पई वञे उहा 28 महीना ॿुधाई पई वञे, जॾहिं त हिन जी जेका आहे क़ीमत जेका आहे उहा 22 लाख रुपया आहे। वधीक इन जानवर जे मालिक सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जो इन बारे में छा चवणु आहे। जी, हिन जी उमिरि 28 महीना, जी क़ीमत जेका आहे 22 लाख रुपया। हिन जा 3 सिंग ऐं 4 कन आहिनि ऐं कुदरत जे तरफ़ां आहिनि। खाद खुराक में छा था रखो तव्हां? जी, हिन जी खाद खुराक में खीर आहे ऐं इन खां पोइ जेको दाणो आहे, तेल आहे, ॾही आहे। रेगुलर जी बुनियाद ते घणो ख़र्च खाई थो वञे? जी हिकिड़ो जानवर रेगुलर जे हिसाब सां ही तक़रीबन साल में खाई थो वञे 10 लाख रुपया खाई थो वञे आराम सां। हिन जी क़ीमत तव्हां केतिरी रखी आहे? जी, हिन जी क़ीमत जेका असां रखी आहे 22 लाख रुपया रखी आहे। माण्हू आया आहिनि पुछा करण जी जाम आया आहिनि माशाल्लाह। इनखे ॾिसण लाइ इलाही आवाम आई आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हां हिन दोस्त जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो ई चवणु आहे त हिन जी जेका आहे सो क़ीमत 22 लाख रुपया आहे, जॾहिं त हिन जो सालियाना ख़र्च जेको आहे सो उहो 10 लाख रुपया आहे। कैमरा टीम सां गॾु शाहिद कुराई, SS न्यूज़ कराची।